अस्सलाम वालेकुम दोस्तों, एक दफ़ो वरी तव्हां सभिनी दोस्तनि खे चैतन्य फर्स्ट यूट्यूब चैनल ते भलीकार। दोस्तों अॼु जो असांजो टॉपिक आहे काज़ेटिव सेंटेंसिस। हाणे काज़ेटिव सेंटेंसिस यानी अहिड़ा सेंटेंस, अहिड़ा जुमिला जंहिं में हिकु सब्जेक्ट पंहिंजो कमु कंहिं ॿिए सब्जेक्ट खां कराए, यानी हिकु माण्हू पंहिंजो कमु कंहिं ॿिए माण्हू खां कराए। जीअं अक्सर असांजी क्लास में थींदो आहे त काफ़ी ॿार पंहिंजियूं कापियूं ॿियनि ॿारनि खां लिखाराईंदा आहिनि। जीअं असां हिकिड़ो जुमिलो चऊं त सान्या पंहिंजी कापी प्रिया खां लिखाराए थी। हाणे हीउ सिंधी जो जुमिलो आहे, इन जी अंग्रेज़ी कीअं थींदी, यानी इन खे अंग्रेज़ी में असां ट्रांसलेट कीअं कयूं। तव्हां सोचे रहिया आहियो त सान्या राइट्स हर कॉपी बाय प्रिया। जी न, इन जी इहा ट्रांसलेशन कोन थींदी। पोइ अहिड़नि क़िस्मनि जे जुमिलनि खे ट्रांसलेट कीअं कजे। दोस्तों अहिड़नि क़िस्मनि जे जुमिलनि खे ट्रांसलेट करण जे लाइ असांखे काज़ेटिव सेंटेंसिस जा रूल्स अचणु खपनि। सो अचो त काज़ेटिव सेंटेंसिस जा रूल सिखूं। दोस्तों जहिड़े तरीक़े सां हर टेंस जा पंहिंजा हेल्पिंग वर्ब हुजनि था, अहिड़े ई तरीक़े सां काज़ेटिव सेंटेंसिस जा टे हेल्पिंग वर्ब आहिनि। हिकिड़ो आहे मेक, ॿियो आहे गेट, टियों आहे हैव। पर तव्हां हर कंडीशन में सिर्फ़ु मेक खे इस्तेमालु करे सघो था, पर पोइ बि मां इन टिन्हीअ में फ़र्क़ु ॿुधायां थो। त दोस्तों मेक जेको आहे इहो फोर्स जे लाइ इस्तेमालु थिए थो, यानी जॾहिं को माण्हू पंहिंजो कमु ॿिए कंहिंखां ज़बरदस्ती कराए, यानी जेकॾहिं कापी लिखणी हुजे, अड़े मुंहिंजी कापी लिखी ॾे, यानी ज़ोर सां, फोर्स खां। ऐं ॿियो गेट जेको आहे इहो कन्वेंस जे लाइ, कन्वेंस यानी लोलीपॉप ॾेई करे, अब्बा बाबा बच्चा चई करे को कमु करायूं त हुते लॻंदो आहे गेट, यार कुर्ब कर, इहो कॉपी लिखी ॾे न। अहिड़ी कंडीशन में। ऐं हैव जेको आहे इहो साईं पे मनी यानी पैसा ॾेई करे, या असां खां को जूनियर आहे त उन कंडीशन में हैव लॻे थो। पर हिकिड़ी तव्हां सां रिआयत आहे त तव्हां हर कंडीशन में सिर्फ़ु मेक खे इस्तेमालु करे सघो था। सो दोस्तों हाणे अचो त इन खे डिटेल में सिखूं। हाणे असां पहिरीं जुमिलो ठाहियूं था मेक सां। ठीकु दोस्तों, मां तव्हांखे इन हिकिड़े ई वीडियो में पॉज़िटिव सेंटेंसिस जा पैसिव कीअं ठाहिजनि उहो बि पिणु सेखारींदुसि। त दोस्तों हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ज़हन में रखणी पवंदी त पॉज़िटिव सेंटेंसिस जो एक्टिव वर्ज़न यानी एक्टिव ठाहिण जे लाइ तव्हां जंहिंखां कमु करायो था उन जो नालो तव्हांखे लाज़मी वठिणो पवंदो। यानी तव्हां पंहिंजो कमु कंहिं ॿिए माण्हू खां करायो था, उन जो नालो एक्टिव वॉइस में तव्हांखे वठिणो पवंदो। त दोस्तों पॉज़िटिव सेंटेंस जे एक्टिव वॉइस जी स्ट्रक्चर आहे त पहिरीं जेको कमु कराईंदड़ आहे, यानी आऊं पंहिंजो कमु करायां थो त जुमिले में पहिरीं उन खे चइबो इनडायरेक्ट सब्जेक्ट। त पहिरीं ईंदो इनडायरेक्ट सब्जेक्ट, पोइ ईंदो CV यानी काज़ेटिव वर्ब, उन खां पोइ पॉज़िटिव वर्ब ईंदो, पोइ ईंदो डायरेक्ट सब्जेक्ट यानी जंहिंखां असां पंहिंजो कमु करायूं था। मिसाल तौरु आऊं चवां त सान्या पंहिंजी कापी प्रिया खां लिखाराए थी, त हिते थींदो सान्या जेको आहे इहो इनडायरेक्ट सब्जेक्ट आहे, जुमिले जी शुरूआति में ईंदो। सान्या मैक्स प्रिया राइट हर कॉपी, यानी सान्या पंहिंजी कापी प्रिया खां लिखाराए थी। दोस्तों इन खे जेकॾहिं तव्हां प्रेज़ेंट कंटिन्यूस में कंदो त सान्या इज़ मेकिंग प्रिया राइट हर कॉपी। ठीकु, सान्या हैज़ मेड प्रिया राइट हर कॉपी, यानी सान्या पंहिंजी कॉपी प्रिया खां लिखाराए चुकी आहे। ऐं प्रेज़ेंट कंटिन्यूस टेंस में सान्या पंहिंजी कॉपी प्रिया खां लिखाराए रही आहे। अहिड़े तरीक़े सां तव्हां इन हिकिड़े जुमिले खे 12 ई टेंसिस में तब्दील करे सघो था। जीअं सान्या मैक्स, सान्या इज़ मेकिंग प्रेज़ेंट कंटिन्यूस, सान्या हैज़ मेड प्रेज़ेंट जो परफेक्ट, सान्या हैज़ बीन प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूस, सान्या मेड पास्ट इंडेफिनिट, सान्या वाज मेकिंग पास्ट कंटिन्यूस, सान्या हैड मेड पास्ट परफेक्ट, सान्या हैड बीन। ठीक, सान्या विल बी, सान्या विल हैव बीन। त अहिड़े तरीक़े सां ॾिसो न, हिकिड़े जुमिले खे 12 ई टेंसिस में चेंज करे छॾियो। सिर्फ़ु पॉज़िटिव वारो जेको हेल्पिंग वर्ब आहे उते तब्दीली ईंदी। तव्हां जेके 12 टेंस पढ़िया आहिनि उन्हनि जा हेल्पिंग वर्ब जेके आहिनि उहे सिर्फ़ु पॉज़िटिव वर्ब वारे एरिया में लॻायो, बाक़ी सॼो जुमिलो तव्हांजो साॻियो ई हूंदो। त दोस्तों हिते हिकिड़ी कैचिंग पॉइंट आहे त जॾहिं तव्हां मेक लॻायो था त वर्ब सां गॾु का बि टू कोन ईंदो, पर जॾहिं तव्हां गेट लगायो था त वर्ब सां गॾु टू तव्हांखे लॻाइणो पवंदो। जीअं सान्या गेट्स प्रिया, ठीकु, सान्या गेट्स प्रिया
टू राइट हर कॉपी। हिते ॾिसो राइट सां गॾु मूं टू लगायो आहे, छाकाणि त इन में गेट आयो आहे, त सान्या पंहिंजी कॉपी प्रिया खां लिखाए थी। तरीक़े सां हैव सां गॾु का बि टू वग़ैरह कोन लॻंदो। सान्या हैज़, हिकिड़ो ॾिसो हैव आहे ऐं ॿियो हैज़ आहे। हैज़ जेको आहे सिंगुलर जे लाइ, हैव जेको आहे प्लूरल जे लाइ। त सान्या हैज़ प्रिया, सान्या हैज़ प्रिया राइट हर कॉपी, यानी सान्या जेको आहे वो या त प्रिया खे 10-20 रुपया ॾेई करे पंहिंजी कॉपी लिखाईंदी, या सान्या जेका आहे सॉरी प्रिया जेको आहे सान्या खां नंढी आहे, उन सां जूनियर आहे, त उन खां कॉपी लिखाए वेंदी हली। बराबरि, इहो हिकिड़ो जर्नली रूल आहे, तव्हांखे ख़बर हुजणु खपे। मतां तव्हां सां को सुवाल करे त भई गेट मेक ऐं हैव में डिफरेंस कहिड़ो आहे, मां तव्हांखे इहो डिफरेंस ॿुधायो आहे ऐं इन में फ़र्क़ु ॿियो कुझु बि न आहे। तव्हां हर कंडीशन में मेक या गेट खे लॻाए सघो था, पर तव्हांखे ज़हन में इहो रखिणो आहे त गेट सां गॾु जेको वर्ब अॻियां ईंदो उन में टू लॻंदो ऐं मेक सां गॾु टू कोन लॻंदो। दैट्स ऑल। हाणे हिकिड़ो ॿियो जुमिलो ॾियां त आऊं पंहिंजी मोटरसाइकिल मिस्त्री खां ठारायां थो। त ॾिसो हिन में कमु कंहिंजो आहे, मुंहिंजो आहे। आऊं कंहिंखां पियो करायां? मिस्त्री खां। त आऊं चवंदुसि आई मेक मैकेनिक रिपेयर माई बाइक, आई मेक मैकेनिक रिपेयर माई बाइक, यानी आऊं पंहिंजी बाइक मिस्त्री खां ठारायां थो। त दोस्तो इहो थी वियो एक्टिव वॉइस। हाणे अचो त इन्हनि खे पैसिव वॉइस में तब्दील। दोस्तो इन खे पैसिव वॉइस करण जे लाइ असांखे पैसिव वॉइस जी स्ट्रक्चर पॉजिटिव सेंटेंसिस खे पैसिव वॉइस में तब्दील कंदासीं। उम्मीद आहे त तव्हांखे पैसिव वॉइस जा जेके रूल्स एंड रेगुलेशन उहे ईंदा हूंदा। जीअं पैसिव वॉइस जो रूल आहे त सब्जेक्ट ऑब्जेक्ट में वेंदो, ऑब्जेक्ट सब्जेक्ट में वञे थो ऐं वर्ब जी हमेशह थर्ड फॉर्म इस्तेमालु थिए थी। सो हू त हो 12 टेंसिस में। बहरहाल कॉज़ेटिव सेंटेंस खे पैसिव वॉइस में तब्दील कीअं कजे? हाणे हिते 2 हेल्पिंग वर्ब आहिनि, गेट बाय, मेक बाय, हैव बाय। सो गेट ऐं हैव खे पैसिव वॉइस में तब्दील करण जो तरीक़ो अलॻि आहे ऐं मेक जो पैसिव वॉइस अलॻि सां थिए थो। सो सभ खां पहिरीं पाण खे स्ट्रक्चर अचणु खपे त पैसिव वॉइस जी स्ट्रक्चर गेट ऐं हैव जे लाइ कहिड़ी आहे। सो गेट ऐं हैव जे लाइ स्ट्रक्चर आहे, पहिरीं इनडायरेक्ट सब्जेक्ट रखो, पोइ कॉज़ेटिव वर्ब रखो ऐं पोइ ऑब्जेक्ट ऐं लास्ट में वर्ब जी थर्ड फॉर्म। अॻियां तव्हां बाय ऐं डायरेक्ट सब्जेक्ट बि ॾेई सघो था, पर पैसिव वॉइस में जेको पंहिंजो कमु करायूं था उन जो नालो ॿुधाइणु ज़रूरी न आहे। जीअं मिसाल तौरु आऊं चवां त भई आऊं ही मोटरसाइकिल ठाराए वठंदुसि, यानी पैसिव वॉइस में असां ठेकेदार थी वञूं था। जेका कबट, ही कबट आऊं साफ़ु कराए वठंदुसि। सान्या जेको आहे उहा कॉपी जेका आहे लिखाए वठंदी। सो सान्या जेका आहे कॉपी लिखाए वठंदी। हाणे ही फ्यूचर इंडेफिनिट टेंस जो आहे, स्ट्रक्चर तव्हांजे साम्हूं आहे। सो सान्या कीअं थींदी? सान्या विल गेट, ठीकु, सान्या विल गेट एसिस कॉपी रिटिन। ॾिसो असां मथां स्ट्रक्चर पई उन जे हिसाब किताब सां इहो जुमिलो ठाहियो आहे। हाणे कंहिंसां थी सान्या कॉपी लिखाए इहो नालो ॿुधाइणु ज़रूरी न आहे, पर तव्हां लॻाए बि सघो था बाय कौशल्या या बाय प्रिया। सान्या जेका आहे कौशल्या खां कॉपी लिखाए वठंदी। सो अहिड़े तरीक़े सां, या आऊं ही बाइक ठाराए वठंदुसि। हाणे माना ठेकेदार असां थी विया आहियूं। त आहे असां चवंदासीं आई विल गेट दिस बाइक रिपेयर्ड। सो त इहो हो हैज़ ऐं गेट जो पैसिव वॉइस। दोस्तो मेक जो पैसिव वॉइस थोरो अलॻि सां थिए थो। हाणे मेक जो पैसिव वॉइस ईअं थींदो त जॾहिं असां माना पंहिंजो रोअण जेका आहे न उहो माण्हू जे अॻियां ज़ाहिर कयूं त यार हीअ त कमु सदाईं मूंसां ई करायो वञे, मूंसां ई सदाईं ख़त लिखायो वञे थो, मूंखां ई सदाईं मोटरसाइकिल साफ़ु कराई वञे थी। माना असां विक्टम पंहिंजे पाण खे जेका आहे मुतासिर जेका अहिड़ी हिकिड़ी फीलिंग्स ज़ाहिर कयूं, हुते जेका आहे मेक वारो जेको आहे पैसिव वॉइस थिए थो। हाणे मेक वारो पैसिव वॉइस कीअं थींदो? असां चऊं भई मूंखां ई ख़त लिखायो वञे थो, आई एम मेड टू राइट लेटर डेली, ठीकु, या आई विल, असां इन खे आई विल मेड टू राइट अ लेटर डेली, यानी मूंखां ई ख़त लिखायो वेंदो, ठीकु आहे, मूंखां ई जेको आहे ॿुहारो कढायो वञे थो। त अहिड़े तरीक़े सां मेक जो पैसिव वॉइस जेको उहो अलॻि तरीक़े सां थिए थो। उम्मीद आहे त तव्हांखे पॉजिटिव सेंटेंसिस के पैसिव वॉइस में तब्दील करण जो तरीक़ो समझ में अची वियो। उम्मीद आहे त तव्हांखे ही वीडियो पसंदि आई हूंदी। जेकॾहिं तव्हांखे ही वीडियो पसंदि आई आहे त प्लीज़ वीडियो खे लाइक, कमेंट ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा।